ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे बाबा सभिनि खां पहिरियों चईंदा आहिनि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा हिन कननि द्वारा परम पिता परमात्मा जो ज्ञान थी वठां। परम पिता परमात्मा सां मुंहिंजे आत्मा जो छा संबंध आहे? उहो मुंहिंजो बाप आहे। वैसे त भॻवान सां सर्व संबंध निभाइबा आहिनि न, लेकिन मुख्य आत्मा जो बाप परमात्मा है ना। पंहिंजो शरीर जा माउ पीउ अलॻि हूंदा आहिनि, लेकिन आत्मा जो पीउ परमात्मा आहे। दुनिया में कुछ भी कमु हूंदो आहे, दुख ईंदो आहे त माण्हू भॻवान खे ज़रूरु यादि कंदा आहिनि। सुख में त यादि न कंदा अथव, लेकिन दुख में भॻवान खे छो यादि कंदा आहिनि? छो जी आत्मा दुख भोगदी आहे न, त आत्मा पंहिंजे दुख में पंहिंजे पीउ परमात्मा खे यादि कंदी आहे। त पंहिंजा ॿ पीउ आहिनि, हिकु शरीर जो पीउ, हिकु आत्मा जो पीउ। आत्मा जो पीउ आहे परमात्मा, ऐं शरीर जा माउ पीउ त सभिनि जा अलॻि अलॻि हूंदा आहिनि न। विश्व में जेतिरियूं बि आत्मायूं आहिनि, सभिनि जो पीउ हिकु ई आहे। शरीर जा माउ पीउ अलॻि अलॻि हूंदा आहिनि, शरीर जा संबंधी अलॻि अलॻि हूंदा आहिनि। शरीर जा माउ पीउ संबंधी पंहिंजे कर्मनि अनुसार हूंदो आहे। अगरि उन्हनि आत्माउनि सां पंहिंजो कोई हिसाब किताब हूंदो आहे त हुननि जे घर वञी करे जन्म वठंदो आहे, न त जंहिंजो जाते हिसाब किताब हूंदो उते ई त जन्म वठंदो आहे न। त बाबा चवनि था कि तव्हां कर्मनि अनुसार हिक ॿिए जे घर में हिक ॿिए जे संबंधी जे रूप में पार्ट विझाईंदा आहिनि, लेकिन असली तव्हांजो हिकु संबंध सभिनि जो कॾहिं बि न बदिलजंदो आहे। कहिड़ो? आत्माउनि जो परमात्मा बाप जो संबंध सदैव ई आहे। छो जी हीअं आत्मा त शरीर वठंदी, ॿियो वठंदी, टियों वठंदी, चोथों वठंदी, त संबंधी आदि बदिलजंदा वेंदा न। लेकिन परमात्मा जो हुन सां संबंध सदा ई रहंदो अथसि, उहो कॾहिं बि न बदिलजंदो अथसि। पाण ईंदा ई पंहिंजे घर मां आहियूं, पाण आत्मायूं पंहिंजे घर, पंहिंजे बाप बि हुन घर परम धाम में रहंदो आहे। पाण हुतां हिन सृष्टि ते ईंदा आहियूं पाठ वॼाइण। पोइ अलॻि अलॻि आत्मायूं अलॻि अलॻि रूप में वठी करे हिक ॿिए सां संबंध निभाईंदियूं आहिनि, अर्थात खेल खेॾंदियूं आहिनि। जॾहिं दुख थींदो अथनि त कंहिंखे यादि कंदियूं आहिनि? पंहिंजे बाप परमात्मा खे। ॾिसो हिते बि त जॾहिं ॿारनि खे दुख थींदो आहे त माउ पीउ खे यादि कंदा आहिनि न। ईअं सॼो ॾींहुं खेॾंदा रहंदा, कमु कंदा रहंदा पंहिंजो, लेकिन दुख में माउ पीउ यादि ईंदो आहे, कोई न कोई सॻो संबंधी यादि ईंदो आहे। लेकिन आत्मा खे हमेशह केरु यादि ईंदो आहे? पंहिंजो बाप परमात्मा। उहो संबंध हर जन्म में हूंदो आहे, उहो संबंध पंहिंजो जन्म बाय जन्म बदिलजंदो न आहे। हिकु ई संबंध सचो आहे, हिकु ई संबंधी पंहिंजो सचो आहे, हिकु सां ई पंहिंजो सचो संबंध आहे जो कॾहिं बि ख़तमु न थींदो आहे। उहो कहिड़ो संबंध आहे? परमात्मा बाप जो संबंध। तंहिंजे करे आत्मा सम्झी करे सदैव पंहिंजे बाप खे यादि कंदा रहो। पर तव्हांजा केतिरा बि शारीरिक संबंधी आदि हुजनि, लेकिन आत्मा जो कनेक्शन परमात्मा सां सदैव हुजणो खपे। छो जी उहो पाण खे कॾहिं बि दुख बि न ॾींदो आहे। अॼुकल्ह दुनिया में त सभु संबंधनि में बि दुख थी वियो आहे न, लेकिन हिकु परमात्मा बाप सां जेको आत्मा जो संबंध हूंदो आहे, परमात्मा कॾहिं बि आत्मा खे दुख न ॾींदी। भले ई आत्मा केतिरे हाणे विकारनि जे वश थी करे एॾी बुरी थी वई आहे, जबकि आत्मा सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी हुई। जॾहिं परमात्मा ही एॾो ऊंचो आहे, ज्ञान जो सागर, सुख जो सागर, शांति जो सागर, प्रेम जो सागर, आनंद जो सागर, त पाण ॿार बि हुनजा होड़ा ई हुयासीं न। लेकिन हाणे पाण विकारनि जे वश थी करे बिगड़िया आहियूं, त बि परमात्मा धरती ते अची करे पाण खे प्यार सां सम्झाए थो, कॾहिं बि मारंदो न आहे, कॾहिं बि डांटंदो न आहे। छो जी पतो अथसि न कि मुंहिंजा ॿार विकारनि जे वश थी विया आहिनि, हुननि जी कोई ग़लती कोन अथनि। छो जी संग, विकारनि जे संग जे कारण इहे बुरा थी विया आहिनि। त बुरे खे मारंदासीं, डांटंदासीं त हुन सां उहो थोरी सुधरी वेंदो। हुनखे प्यार सां सम्झाइणो। ॾिस परमात्मा खे धरती ते आयो हुए केॾो समय थी वियो आहे, अञा ताईं बि परमात्मा पाण खे प्यार सां शिक्षा था ॾियनि। अंत में बसि हिकु बार धर्मराज जो रूप ॾेखारींदा आहिनि। उहो बि छो ॾेखारींदा आहिनि?
छो जे परमात्मा खे पाण खे सुधारे करे मथे वठी हलणो पवंदो आहे ऐं पंहिंजा जेका सभिनि जा हिसाब किताब आहिनि हिक ॿिए सां उहो चुक्तू कराइणो हूंदो आहे। हिन करे हुन समय बि धर्मराज ठही करे पाण खे मारंदो न आहे, बसि पंहिंजी ग़लतियूं पाण खे ॿुधाईंदो आहे कि तव्हां हिन समय ये ग़लती कई, हिन आत्मा सां इहो बुरो कर्म कयो। त आत्मा खे उहो ॻाल्हियूं ॿुधी करे उहो सभु ॻाल्हियूं सभु समय ऐं जीअं जीअं मां ॿियनि खे चयो त हुनखे ख़ुदि खे ई महसूसु थियण जे कारण पीड़ा थींदी अथसि। भॻवानु न मारंदो आहे, भॻवानु त सिर्फ़ु हुनखे सच ॿुधाईंदो अथसि, सची चीज़ जो अहसासु करण जी शक्ति ॾींदो अथसि कि तूं महसूसु कर कि तूं अहिड़ा बुरा कर्म कया थी। कॾहिं बि भॻवानु हथु न खणंदो आहे, कॾहिं बि भॻवानु बुरा भला शब्द न चईंदो आहे, सिर्फ़ु आत्माउनि खे सच ॿुधाईंदो आहे, उहो बि अंत में जॾहिं धर्मराज जो रूप थींदो आहे। त बाबा चवनि था ॾिसो मां तव्हां आत्माउनि जो पीउ हाणे हिन सृष्टि ते आयो आहे, तव्हां आत्माऊं खेॾी खेॾी करे दुखी थी वयूं आहियो, थकिजी वयूं आहियो। तव्हां वटि पहिरियों केॾो सोनो हीरा हुया, तव्हांजा घरनि महल आदि सोने ऐं हीरे जी दीवारियूं हुयूं, तव्हांजे घर में हर वस्तु सोने ऐं हीरे जी हुई। हाणे तव्हां कंगाल थी आहियो, तव्हांखे रोटी खाइण जा बि पैसा कोन अथव, एतिरा दुखी थी विया आहिनि न मुंहिंजा ॿार। त अहिड़े समय ते ई मां अची करे पंहिंजे ॿारनि जे लाइ नई सृष्टि जी स्थापना कंदो आहियां। छो जी विच में त न ईंदो आहे न, मूंखे त सभिनि आत्माउनि जो उद्धार करिणो आहे। जॾहिं सभी आत्माऊं एतिरियूं दुखी कंगाल थी वेंदियूं आहिनि, जॾहिं खाइण लाइ बि दुनिया में न हूंदो आहे, तॾहिं ई मां सृष्टि ते अची करे विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सुख शांति भरी दुनिया स्थापन कंदो आहे। अहिड़ी दुनिया जिते सभु कुझु मिले ऐं सभु कुझु शुद्ध हुजे, आत्माऊं बि शुद्ध, आत्माउनि जो संबंध बि शुद्ध, शरीर बि शुद्ध ऐं प्रकृति बि शुद्ध। जेकी बि चीजूं तव्हां यूज़ था करो हुन सां बि तव्हांखे हानि न पहुचे। अॼु पाण जेकी बि चीज कम में लायूं था सभिनि सां कुझु न कुझु फ़ाइदो बि आहे त दुख बि आहे। कॾहिं बि उहा चीज पंहिंजे भले सुठे जे सुठे कम जे लाइ पाण उहा चीज वठी था अचूं, लेकिन हुन चीज सां नुक़सान बि थी सघंदो आहे। इन करे सभु चवंदा आहिनि कि हिन चीज खे हिन रीति उपयोग में लाइजो न त ख़राब थी वेंदी। लेकिन सतयुग में पंहिंजी सभु चीजूं जेकी पाण उपयोग में लाईंदासीं फर्स्ट क्लास जा फर्स्ट क्लास हूंदी, बढ़िया खां बढ़िया, हितां जी चीजनि खां बि बढ़िया चीजूं हुते हूंदियूं, लेकिन हुननि चीजनि सां पाण खे दुख न मिलंदो, सदैव सुख ई सुख मिलंदो। त अहिड़ी सुखदाई दुनिया पंहिंजे लाइ परमात्मा हाणे वरी खां स्थापना थो करे, लेकिन हुन खां पहिरियों हिन ई दुनिया ते उहा सुख जी दुनिया ठाहिणी आहे त हीअ दुनिया त ख़तमु करणी पवंदी न। त कीअं न कीअं रीति हीअ दुनिया त ख़तमु थींदी ई, तॾहिं त हिन दुनिया ते सुख जी दुनिया ईंदी। त बाबा चवनि था हमेशह पंहिंजे मन में इहो ई सोचो कि हाणे सुख जा ॾींहं आया की आया, सुख जा ॾींहं आया की आया, सतयुगी दुनिया आई की आई। कलयुगी दुनिया में त दुख ई दुख आहे न। जॾहिं नाम ई आहे कलयुग, त जेतिरो समय बि इहा दुनिया आहे कंहिं न कंहिं रीति मनुष्य आत्मा खे, जीव जंतुनि खे, प्रकृति खे दुख मिलंदो ई रहंदो आहे। थोरो समय ठीकु थींदो आहे वरी दुख, वरी दुख। त बाबा चए थो हाणे हिकु ई बार मां हिन सृष्टि खे सुख जी दुनिया ठाहिण आयो आहियां। ॾिसो ॾेखारींदा बि आहिनि न कृष्ण हिन दुनिया में आयो त हुन दुनिया खे बि पालना करण जे लाइ कोई त निमित्त ठहींदो न। त केरु ठहींदो? राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा, हुन दुनिया जा पालनहार ठहींदा। छो जी परमात्मा जेकी सृष्टि ठाहे थो त परमात्मा त हुन सृष्टि में पालना करण न ईंदो न, जबकि हर धर्म स्थापक पंहिंजो पंहिंजो धर्म स्थापन करे पंहिंजे धर्म जी पालना जे निमित्त नयो शरीर वठंदा आहिनि, पोइ जनम मरण में ईंदा आहिनि, पंहिंजे धर्मनि जी पालना कंदा आहिनि। लेकिन परमात्मा जेको धर्म स्थापन करनि था हुनजी पालना स्वयं परमात्मा न कंदा आहिनि, हुननि जी पालना जे निमित्त भॻवानु पाण खे पढ़ाईंदो आहे। पोइ जेकी बि आत्माऊं नंबर 1 ईंदियूं आहिनि उहे ई आत्माऊं हुन सृष्टि ते वञी हुन सृष्टि जी पालना कंदी।
ऐं परमात्मा त पोइ वानप्रस्थ अवस्था में हली वेंदो। चईंदा बि आहियूं न, दुनिया में जॾहिं 60 वर्ष जी आयु खां पोइ माउ बाप पंहिंजे ॿारनि खे सभु कुझु ॾेई करे साधु संत जो संग कंदा आहिनि कि हाणे असां भक्ति था करूं, पंहिंजे नए ॿिए जीवन जा खातो जमा था करूं, हिन जीवन जो जेको बि बुरो कर्म कयो हुनजो प्रायश्चित जे लाइ भक्ति आदि था करूं। त परमात्मा बि हाणे पाण खे सभु शिक्षायूं आदि ॾेई करे पंहिंजे लाइ सुठी दुनिया ठाहे करे ख़ुदि वानप्रस्थ अवस्था में हली वेंदो, अर्थात वाणी खां परे हली वेंदो। संगम युग ते ही भॻवान शरीर जो लोन वठी करे वाणी सां पाठ वॼाईंदा, तॾहिं त चई नी भगवान वाच्य। भगवान वाच्य मतिलब भगवान बि कॾहिं हिन सृष्टि ते अची करे ॻाल्हाए करे, मुख सां ॻाल्हाए करे पाठ वॼायो हुई, शरीर सां कर्म करे करे पाण खे ॾेखारियो हुई। लेकिन कॾहिं कलयुग जे अंत, सतयुग जे आदि, संगम युग ते ही भगवान ख़ुदि जो शरीर न वठंदो आहे, ब्रह्मा जो शरीर में अची करे पाण खे ज्ञान ॿुधाईंदो आहे, समझ ॾींदो आहे, सुख शांति जी मत ॾींदो आहे, राह ॾेखारींदो आहे कि जीअं तव्हां हिन दुख शांति में कर्म आदि करो था त कहिड़े कहिड़े कर्म, कहिड़े कहिड़े सोच तव्हांखे दुख छो थो मिले, हर हिकु ॻाल्हि जी भॻवान यथार्थ सम्झानी पाण खे ॾींदो आहे। पोइ हुन कर्मनि खे परिवर्तन करण लाइ ख़ुदि बि हुन ब्रह्मा तन द्वारा पाण खे कर्म करे सेखारींदो आहे कि हीअं हीअं कर्म करो, हीअं हीअं माण्हुनि सां ॻाल्हायो, हीअं हीअं माण्हुनि सां व्यवहार करो, हीअं हीअं ॻाल्हियूं सोचो त तव्हांजे जीवन में सुख शांति ईंदो। ॾिसो, जॾहिं सभी आत्मायूं कर्म भ्रष्ट धर्म भ्रष्ट वारी थी वेंदियूं आहिनि, धर्म अर्थात धारणा, कंहिं ॻाल्हि जी सम्झ ई कोन अथनि, कंहिं ॻाल्हि जी धारणा अर्थात सुठो रीति कीअं कर्म करूं उहो सम्झ ई कोन अथनि। त भॻवान अची करे पाण खे ब्रह्मा तन में अची करे पाण खे कर्म करणु सेखारींदो आहे। रोटी कीअं ठाहिबी आहे, खाइबी कीअं आहे, उथबो वेहबो, सभु चीजूं पाण खे सेखारींदा आहिनि। ॾिसो, पाण सुबुह खां ॾिसूं त पंहिंजे पाण में केतिरियूं सारियूं पाण सुबुह खां कर्म कंदा आहियूं, उथंदा आहियूं, पोइ सनानु आदि, कुझु बि खाऊं पीऊं, पोइ सॼो ॾींहुं जेको बि कर्म करूं था, त कर्म बिगड़िया आहिनि, हिकु हिकु कर्म भॻवान करे करे सेखारींदो आहे, त हुन सां पंहिंजे कर्म सुधरंदा रहंदा आहिनि। पोइ जंहिंजा बि ज्यादा सुठी तरह सुधरी वेंदा, उहो ई वञी करे सतयुग जी पालना जे निमित्त वेंदा। बाक़ी जेका बि ॿार बाबा जो ज्ञान ॿुधनि था, सम्झनि था, बाबा जी मत ते सम्झी करे जीवन में हलनि था, सभी सतयुग त्रेता में ईंदा। लेकिन हुते बि त पद हूंदो न, हुते बि सभु प्रकार जा माण्हू हूंदा, वॾा बि हूंदा त नंढा बि हूंदा। लेकिन हुते हीअं कॾहिं बि भावना न रहंदी आहे कि असां वॾा आहियूं, इहे नंढा आहिनि। न ई नंढनि खे इहा भावना मन में हूंदी आहे ॻाल्हि कि असां त ग़रीब आहियूं, इहे वॾा माण्हू आहिनि। हुते इहे भेदभाव न हूंदो आहे, छो जी आत्मायूं त हुते सभिनि जो ई जीवन सुख शांति में हूंदो। भल कोई नंढो बि हूंदो, हुन जा महल बि सोने हीरे जा हूंदा, वॾे जा बि महल सोने हीरे जा हूंदा। ऐं वॾनि जो जेको हूंदो उहो नंढनि खे पंहिंजो सम्झी करे ई हुननि सां गॾु संबंध व्यवहार में ईंदा आहिनि। अहिड़ी भावना ई न रहंदी आहे त भेदभाव कुझु हूंदो ई न आहे, छो जी सभिनि खे भॻवान ई वरितो हाणे ॾिए थो न। पोइ सभिनि खे जेको बि ख़ुदि ई हाणे जेतिरी शिक्षा वठंदा उन अनुसार ख़ुदि ई आत्माउनि खे उते मिलंदो, त सभु आत्मा तृप्त हूंदियूं आहिनि। हुते कुझु बि कंहिंजे मन में बि भेदभाव न हूंदो आहे। ॾिसो, अॼुकल्ह तरह तरह जा जीव जंतु आदि निकिरनि था, लेकिन सतयुग में एतिरा जीव जंतु बि न हूंदा, एतिरा कारे कलर जा या दुखदाई जीव जंतु, दुखदाई पशु पक्षी जानवर आदि हुते न हूंदा। हुते जानवर आदि जीव जंतु बि सुखदाई हूंदा। जॾहिं मनुष्य आत्मा हिक ॿिए खे दुख ॾियणु शुरू कंदी आहे न, तॾहिं ई अहिड़ा जीव जंतु ईंदा आहिनि। जीव जंतु जो नया नया निकिरनि था न, ये छो था निकिरनि, छो जी मनुष्य आत्मा जी सोच भी एतिरी ई बुरी थींदी थी वञे न। त जॾहिं चवंदा आहिनि कि भॻवान सोच सां नई सृष्टि रचे, त छा सोच सां जीव जंतु पैदा न थी सघंदा आहिनि? इहे बि जीव जंतु, मगरमच्छ, सांप आदि
हेॾा भयानक भयानक जीव जंतु जानवर आदि आहिनि। चीटी ॾिसो आहे हेॾी नंढी, लेकिन अगरि शरीर ते अची वञे त बसि हैरान करे छॾंदी आहे। त उहे इहे सभु जीव जंतु इहे सभु वॾा नंढा छो निकिता आहिनि? छो जो पंहिंजी सोच अहिड़ी थी वई आहे न। जीअं हूंदी नंढी ॻाल्हि आहे, लेकिन सोचो 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 त उहो पंहिंजे जीवन में पाण खे हैरान करे छॾंदी आहे। त चीटी बि उन ई तरीक़े जी आहे न। चक पाईंदी आहे नंढी, लेकिन चक पाईंदी त केॾो पाण खे नुक़सान थी वेंदो आहे। ईअं ई पंहिंजे जीवन में ॻाल्हियूं बि हूंदियूं नंढियूं नंढियूं आहिनि, लेकिन सोचण सां मनुष्य आत्मा ख़ुदि ई परेशान थी वेंदी आहे। त बाबा चवनि था जॾहिं मनुष्य आत्मा जी सोच सुठी थी वेंदी, हुनजा कर्म सुठा थी वेंदा, त हिन दुनिया में जीव जंतु पशु पक्षी प्रकृति बि ॾाढी सुखदाई हूंदी। सभु कंहिंजे मथां निर्भर आहे? मनुष्य आत्मा जे मथां। हिन करे भॻवानु अची करे कंहिंखे सुधारंदो आहे? भॻवानु चवंदो आहे मां जीव जंतुनि खे पशु पक्षियुनि खे न सुधारंदो आहे, जानवर आदि खे न सुधारंदो आहे। की हिननि सभिनि खे मां ज्ञान थोरी ॾियणु आयो आहे। मां त ज्ञान तव्हां मनुष्य आत्माउनि खे ॾियणु आयो आहे। छो जी तव्हांजा कर्म बिगड़िया अथव, तव्हांजी सोच बिगड़ी अथव। त जॾहिं तव्हां सिधे तरीक़े सां हलंदव त इहे प्रकृति जीव जंतु पक्षी पक्षी आदि सभु सुठी तरीक़े सां हलंदा। त ॾिसो भॻवानु चए थो की पंहिंजे मथां केॾो निर्भर आहे न इहा पूरी सृष्टि। पाण चऊं न सिर्फ़ु वॾनि जे मथां आहे, साधू संतनि जे मथां आहे, उहो जीअं सोचदा दुनिया ईअं हलंदी। लेकिन बाबा चए थो साधू संत आदि या वॾनि माण्हुनि जे हिसाब सां न हलंदी आहे दुनिया। दुनिया हर हिकु आत्मा जी सोच सां हलंदी आहे। तव्हांजी गृहस्थी तव्हांजी सोच सां थी हले, त दुनिया में त तव्हांजी गृहस्थी बि ईंदी न। सभु दुनिया सुखी में रहंदी, ऐं हिकु तव्हांजे घर गृहस्थी में लड़ाई झगड़ो दुख ईंदो त बि इहा दुनिया स्वर्ग न कहलाईंदी, त बि नर्क ई कहलाईंदी। त बाबा चए थो हिते हिकु हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। हिकु हिकु आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट ॾाढी महत्व थी रखे। हिन करे पाण सभिनि खे सुधरणो आहे। हिन करे भॻवानु अंत में छो ईंदा आहिनि? छो जी भॻवान खे सभिनि खे सुधारणो आहे। अगरि विच में अचनि ऐं विच में अची करे थोरनि खे सुधारे वञनि जेतिरा बि आहिनि, हुन खां पोइ अगरि ॿियूं आत्मायूं वापसि सां गड़बड़ कंदियूं त सृष्टि में त वापसि दुख शांति थी वेंदो। हिन करे अंत में अची करे सभिनि खे मां सुख शांति ऐं सुठी मत ॾेई करे सुधारे करे लाइक़ु ठाहे करे सुखदाई ठाहे करे ई वेंदो आहे। छो जी ताकी उहो बि सुठी तरह रहंदा त दुनिया त सभिनि जे हिसाब सां हलंदी आहे न। त जॾहिं सभु सुखदाई थी वेंदा आहिनि तॾहिं ई दुनिया स्वर्ग ठहींदी आहे। ॾिसो भॻवान खे बि केतिरी महिनत करणी पवंदी आहे न। पाण त सोचूं की भॻवानु आहे उहो कुझु बि करे सघंदो आहे, मरे हुए खे बि जिंदा करे सघंदो आहे, कुझु बि करे सघंदो आहे। लेकिन भॻवानु चए थो मां अहिड़ा सभु कम न कंदो आहे। न ही मरे हुए खे जिंदा करे सघंदो आहे, न ही तव्हां मुंहिंजे हुकुम सां हेॾे होॾे वञो था। हाणे चईंदा न भॻवान जो हुकुम हूंदो त वेंदासीं। बाबा चए थो मां कोई हुते मूंखे एॾो कमु हूंदो आहे, मां थोरी तव्हांखे हुकुम कंदमि की हेॾे वञ हेॾे न वञ। इहा तव्हांजी सम्झ अथव न, तव्हांजी ख़ुदि सम्झ अथव की छा करिणो आहे छा न। मां त अची करे तव्हांखे राय ॿुधाईंदो आहे, मत ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे। सम्झ ॾियण जो मुंहिंजो कमु आहे, लेकिन करिणो न करिणो इहो त तव्हांजे मथां अथव। त बाबा हाणे पाण खे अची करे मत ॾियणु आयो आहे, सम्झ ॾियणु आयो आहे, जंहिंखे पाण ज्ञान चईंदा आहियूं। ज्ञान चओ, सम्झ चओ, मत चओ, पढ़ाई चओ। स्कूल में बि पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि न, भई पढ़ाई पढ़ंदा कहिड़े बि सब्जेक्ट जी, हुन में सुठी रीति पढ़ी लिखी करे अॻियां वेंदा त हुन में सुठा मार्क्स खणी करे सुठी नौकरी आदि कंदा। त पाण बि हिते आत्मायूं कहिड़ी पढ़ाई थी पढ़नि? पंहिंजे स्वभाव संस्कारनि खे, पंहिंजे कर्मनि खे, पंहिंजी सोच खे परिवर्तन करण वारी पढ़ाई थी पढ़नि। पढ़ाइण वारो आत्मा जो पीउ परमात्मा। छो जी सोच दी निर्णय करण ऐं शरीर खां कमु कराइण इहे सभु कमु केरु कंदी आहे? आत्मा ई कंदी आहे न। अञा ताईं त पाण शरीर जे भान में रहियासीं की मां शरीर, मां जॾहिं बि चईंदासीं मां त शरीर जे मथां ध्यानु पईंदो की मां हीअं सोचां थी, मां हीअं कयां थी, मां एॾी सुंदर आहियां, मूंखे एॾो वॾो धंधो आहे,
मां अमीर आहियां मां ग़रीब आहियां, त शरीर सम्झी करे ई चऊं पिया न। लेकिन बाबा चए थो ये आत्मा थी करे सभु कुझु। आत्मा खे सुधारण जो कमु केरु आहे? परमात्मा। छो जी आत्मा बि दिखाए में नथी ॾे, परमात्मा बि दिखाए में नथो ॾे। त अहिड़ी चीज जो अखियुनि खां बि नथी दिखाए में ॾे, लेकिन उहा एतिरी शक्तिशाली आहे कि पूरो शरीर खे सुबुह खां शाम ताईं हलाए थी, सोचे थी, निर्णय करे थी, शरीर खां कर्म करे थी। त हुनखे सुधारण वारो बि त अहिड़ो ई हूंदो न, जेको दिखाए में न ॾे ऐं ॾाढो शक्तिशाली ज्ञानवान हुजे। त आत्माउनि खे पढ़ाई केरु थो पढ़ाए? परमात्मा। छो जी आत्माउनि जा ई संस्कार स्वभाव बिगड़िया आहिनि। त बाबा चवनि था मां त तव्हांखे इहा मत सम्झ ॾींदो आहे, बाक़ी करिणो न करिणो इहो तव्हांजे मथां अथव। मां कंहिंखे बि हुकुम आदि न कंदो आहे, न ई कंहिंजे जीवन जा निर्णय मां खणंदो आहे। सभिनि खे मां सम्झ ॾींदो आहे ऐं उन्हनि जे हथ में भाग्य जी कलम ॾेई छॾींदो आहे। भई तव्हांखे जेतिरो सम्झ में अचे थो, हुनखे जेतिरी रीति तव्हां कर्मनि में लाए सघंदा आहियो, ॿियनि खे ॿुधाए सघंदा आहियो, हुन रीति तव्हांजो अॻियां जे भाग्य जी लकीर खिचंदी थी वञे। इहे तव्हांजे मथां अथव। त परमात्मा आत्माउनि खे हर 5000 साल में हिकु बार अची करे इहे मत ॾींदो आहे। छो जी हाणे ताईं पाण कंहिंजे मत ते पिया हलूं? रावण जी मत ते पिया हलूं न, विकारनि जी मत ते। कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकार, ईर्षा, द्वेष, हिक ॿिए सां जलण, हिक ॿिए सां बुरो आदि करण, इहे सभु रावण जी मत आहे। रावण सां इहे विकार बुरायूं। त रावण जी मत ते हली हली करे पाण छा ठही विया आहियूं? रावण जहिड़ा ई ठही विया आहियूं न। ॻाल्हाइण ॾिसो पंहिंजो कीअं थी वियो आहे। धीरे त कंहिंखे ॻाल्हाइण ई न ईंदो आहे, भई शांति सां धीरे सां ॻाल्हाए न। त बाबा चए थो हाणे तव्हां एॾनि द्वापर युग खां वठी करे रावण जी मत ते हली हली करे तव्हां आत्माउनि जो केॾो बुरो हाल थी वियो अथव। हाणे मां अची करे ब्रह्मा तन में अची करे तव्हांखे सुखदाई मत थो ॾियां, सुख शांति वारी मत थो ॾियां। हर हिक कर्म खे ज्ञान सां सम्झी करे, शुद्धता सां सम्झी करे, सुखदाई कीअं कबो आहे उहो मां तव्हांखे सेखारियां थो। छो जी परमात्मा त आहे ई ज्ञान, गुण, शक्तियुनि जो सागर आहे न। त उहो पाण खे सम्झ बि अहिड़ी ॾींदो कि शांति सां कीअं कर्म करो, सम्झी करे हर कर्म कीअं करो, आत्मिक बल सां, आत्मिक शक्ति सां कीअं कर्म करो, ऐं हर हिक ॻाल्हि खे सोची सम्झी करे कीअं कर्म करिणो आहे, इहो पाण खे पंहिंजो पीउ परमात्मा सेखारींदो आहे। कॾहिं? हाणे संगम युग ते। त हिन ई समय पाण खे भॻवान जी मत मिलंदी आहे, भॻवान जी राय मिलंदी आहे। हाणे अगरि तव्हांखे भॻवान जी राय ते हलणो अथव त उथंदे वेंदे खाईंदे पीअंदे पंहिंजे बाप परमात्मा जी यादि में रही करे पाण खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करे सभु कर्म करो। ऐं जेको बि तव्हां रोज़ रोज़ ॿुधो था उहो मन में घड़ी 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 यादि कंदा रहो। पंहिंजे मन खे चओ कि अॼु पंहिंजे पीउ पाण खे छा छा ॻाल्हियूं ॿुधाई, त ख़ुदि ई अंदरि पंहिंजे मन खां पुछंदा रहो। त माण्हू चवंदा आहिनि भई असांखे सत्संग आदि ते नथा वञूं त कीअं करूं? तव्हां ख़ुदि अंदरि ई सत्संग करो न। तव्हांजी आत्मा अथव न अंदरि, त आत्मा ऐं शरीर ॿई मिली करे भॻवानु छा छा ॿुधाई अॼु उहो पाठ पको करो। ऐं परमात्मा त आहे ई संग में न। अच्छा मीठे मीठे सिकेल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सर्व पुराने खातनि खे संकल्प ऐं संस्कार रूप मां बि समाप्त करण वारा अंतर्मुखी अथव। छो जी हाणे पंहिंजा सोच ऐं पंहिंजा संस्कार कंहिंजे हिसाब सां पिया हलनि? रावण जे हिसाब सां। त पंहिंजो बुरो खातो ॾाढो जमा थी वियो आहे न। ऐं बुरी बुरी सोच, बुरा बुरा वीचार, बुरा बुरा संस्कार आत्मनि में, आत्मा बाबा चए थो हिननि जो खातो ठहियलु आहे आत्मा में। कंहिंजो? बुरी सोच जो, बुरे वीचारनि जो, बुरे संस्कारनि जो।
कोई बि ॻाल्हि थींदी भले वो सुठी थींदी रहंदी, लेकिन कंहिंजी आदत आहे हमेशह बुरो ई सोचणु। मुंहिंजी आदत अथसि कि सुठो कमु हले थो, लेकिन पंहिंजी सोच सां अहिड़ी बुरो सोचदी आहे कि वो बुरो थी वेंदो। कंहिंजो संस्कार ईअं ईंदो आहे कि हर सुठे कम में कुझु न कुझु उल्टो सीधो कमु करे छॾंदो आहे। त इहे पंहिंजे संस्कारनि खे ऐं पंहिंजी पुरानी गंदी सोच खे, हिननि सभिनि खातनि खे बि पाण खे ख़तमु करिणो आहे। कीअं करिणो आहे? परमात्मा खे पंहिंजा सर्व पुराणा वीचार, जो बि सोच आहे, जो बि संस्कार आहिनि, इहे सभु ॾेई छॾ। कि अगरि तव्हांखे अचनि बि घड़ी घड़ी उहे पुराणा वीचार, पुराणी ॻाल्हियूं, या रावण जा जेका बि संस्कार आहिनि, जिद करणु, लड़ाई झगड़ो करणु, बुरो भलो ॻाल्हाइणु, हिक ॿिए जे लाइ उल्टो सुल्टो सोचणु, त इहे सभु संस्कार ऐं बुरा वीचार मन सां पंहिंजे बाप खे ॾेई छॾो। त घड़ी घड़ी जॾहिं पाण इहे यादि कंदासीं कि मां त पंहिंजा सभु पुराणा संस्कार ऐं सोच भॻवान खे ॾेई छॾी, त परमात्मा जी शक्ति सां पंहिंजे अंदरि नया संस्कार, सुठी सुठी सोच ईंदी वेंदियूं। स्लोगन आहे, पंहिंजे परिवर्तन द्वारा संकल्प बोल संबंध संपर्क में सफलता प्राप्त करो, तॾहिं ई पाण सफलता मूर्त ठहींदासीं। अर्थात पंहिंजी हर सोच खे, बोल खे, माण्हुनि सां पाण कीअं संबंध में था अचूं, कीअं सभिनि सां व्यवहार में था अचूं, हिननि सभिनि खे परिवर्तन करो। कीअं करो? परमात्मा जी शक्ति सां। कि परमात्मा जी शक्ति सां मुंहिंजी ॻाल्हाइण जो तरीक़ो बदिलजंदो थो वञे, परमात्मा जी शक्ति सां मुंहिंजी सोच परिवर्तन थी थींदी वञे, परमात्मा जी शक्ति सां मुंहिंजो हर हिक सां संबंध, व्यवहार आदि शुद्ध थो थींदो वञे। ईअं मन में सोचंदा रहो ऐं परमात्मा बाप खे यादि कंदा रहो, त तव्हांजे जीवन में परिवर्तन थींदो वेंदो। अच्छा, ओम